बुटा साहब छा मसलो आहे ए भला दुश्मनी वधी वयूं या दोस्तियूं ख़तम थी वयूं चुप पा छो ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी प्यारा ॾाढी ज़ालिम थी उते पुट हाणे राति जा टाइम अवर थियो आहे घर वञ कुता न पटे नी ठीकु आहे पुट दोस्तो सुबुह जा तक़रीबन 12 था थियनि ऐं असां व्लॉग स्टार्ट कयो आहे ऐं ॾिसूं था त अॼु असांजे व्लॉग में कहिड़ी शइ नई थी थिए ऐं असां वटि गेस्ट कहिड़ा कहिड़ा था अचनि ऐं जेको बि ईंदो असां उन्हनि जी रिकॉर्डिंग कंदा आहियूं तव्हांखे त ख़बर आहे अॼु घणो करे त ज़फ़र जिसकाणी बहरहाल सिंध टीवी जा कुझु दोस्त अचणा आहिनि जीअं उहे ईंदा त वरी असां उन्हनि जी रिकॉर्डिंग कंदासीं अलाह कंदो अॼोको ॾींहुं तव्हांजो बि बहितरीनु वेंदो सैटरडे जो ॾींहुं आहे छुटी जो ॾींहुं आहे तक़रीबन माण्हू घर में हूंदा आहिनि अॼु गवर्नमेंट जा त बाक़ी वीचारा जेके मज़ूर हूंदा आहिनि उहे त मज़ूरी कंदा रहंदा आहिनि ठीकु आहे कंटिन्यू था कयूं दोस्तो हीअ अथव कराची जी मौसम लॻे थो कराची खे कंहिंजी दुआ लॻी वई आहे अलाए छा मतिलबु कराची जा माण्हू कनि था जो अहिड़ी मौसम थी मिले अब मौसम वाह जी थी वई आहे हा मौसम ॾाढो भलो थी वियो आहे ऐं हाणे मानसून आहे तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में सुभाणे खां क्लाउडी मौसम वधीक थी वेंदो ऐं सुभाणे खां त वरी हफ़्तो मींहुं आहिनि हा हल्को हल्को जुड़ालो पोइ वरी मींहुं बि कंटिन्यू थी वेंदो असलम ऐं चांडियो टिकटॉक जी वीडियो था ठाहिनि हिकिड़ो कमदार आहे ॿियो वॾेरो आहे असलम बूटो वॾेरो आहे चांडियो जेको आहे कमदार आहे अरे चांडिया ॾाढी वारी काॾे की लारे दोस्तो अॼु पुराणा ॿ दुश्मन थो चवां दोस्त वेठल आहिनि साम्हूं इलाही ॾींहंनि खां हिक ॿिए सां ॻाल्हाइनि कोन था माण्हू चवनि था आहे पाण में विड़ी पिया आहिनि पर ईअं कोन्हे अलाए ईअं आहे बि का ख़बर न आहे चांडिया तूं ॿुधाए हेॾा अच हे भला पाण में ॻाल्हाइनि नथा छा मसइलो आहे ॻाल्हाईंदा आहिनि तो ॾिठो अथनि पई अखियुनि सां छा ॻाल्हाईंदा आहिनि ओरते दोस्त आहिनि विड़िया कोन्हनि न ॻाल्हाइनि ई कोन था ॾिस हिकिड़े मुंहुं मुॾे आहे ॿिए जो मुंहुं वरी मुॾे आहे ॿिन्ही जो मुंहुं मुॾे आहे हिक ॿिए जो मुंहुं ई नथा कनि हो ॾिस असल में मुंहुं रोड ते आहे दोस्त हिननि खे सेटिंग कयूं था ॾिसूं था अब छा मसइलो आहे ॻाल्हाइनि ई कोन था बुटा साहब छा मसइलो आहे ए भला दुश्मनी वधी वयूं या दोस्तियूं ख़तम थी वयूं चुप पा छो ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी प्यारा ॾाढी ज़ालिम थी ॾाढी ॾुखी अथई ॾाढी ज़ालिम अथई बसि इहो जवाबु आहे दोस्तो तव्हां जवाबु ॿुधी छॾियो ज़िंदगी ॾाढी ॾुखी अथई प्यारा ॾाढी ज़ालिम अथई बसि इहो जवाबु आहे हिननि ॿिन्ही जो अब तोखे त कोई शेर यादि न आहे न नो कमेंट्स ओके दोस्तो हींअर असीं वञूं पिया HBL हबीब बैंक असलम भुट्टे जे ATM कार्ड जो प्रॉब्लम थियो आहे ॿिनि बैंकुनि में विधई पर ATM मां पैसा नथा निकिरनि ऐं अंदरो चवनि था त तव्हांजा पैसा जेके आहिनि हिन महिल नथा निकिरी सघनि इंग्लिश में लिखिजी आयो पर माना इहा ई साॻी एरर वेरर पिया ॾियनि बहरहाल हींअर वञूं था अलाह करे जेको मेन ब्रांच आहे HBL जी उतां निकिरी वञनि वरी असां उते पुॼूं त तव्हांखे ॾिसूं था बैंक ते पहुताऊं असलम भुट्टो बैंक ते वञे पियो अभी बैंक जो ATM आहे साम्हूं वञे पियो असलम भुट्टो ॾिसूं छा थो थिए आवा छा थियो अब हाणे वञा त ॾिसां पैसनि जी ज़रूरत बि आहे ऐं जे हाणे बि न निकिता छो त असां हेल्पलाइन ते ॻाल्हायोसीं उनजो तुंहिंजे कार्ड में को बि मसइलो न आहे अच्छा न निकिरींदा मूंखे ख़बर आहे निकिरींदा इंशाल्लाह छा थो थिए छा थियो हा कमु थी वियो न हा कमु सक्सेसफुल मिशन हा काफ़ी परेशानी हुई कमु थी वियो हा हे हमरा नकाब नथो लाहे नकाब त लाहे न केरु आई चांडियो वाह चांडिया छाया पिया थी बुटा साहब मारे असल में छा हुयो को ज़मानो हूंदो हुयो चांडे जो नालो ॿुधी माण्हू भॼी वेंदा हाणे चांडे जो नालो ॿुधी माण्हू हुनखे भाकुर था पाइनि तो कीअं ॾिठो हुई तव्हां असां तव्हांखे ॾिठो के ॿार तव्हांजा वीडियो ॾिसंदा आहियूं शुरू खां जॾहिं मां नओं चैनल ठाहियो न उन टाइम खां वठी करे छा नालो चैनल जो अमजद अली चांडियो ऑफिशियल चैनल जो नालो थी अमजद अली ऑफिशियल चांडियो ऑफिशियल है ना जी हां दोस्तो इन दोस्त असां माइट सम्झो चांडियो ऑफिशियल खे बि सब्सक्राइब कयो लाइक कयो शेयर कयो छा कंदो वीडियो में वीडियो ब्लॉग वगैरह ठाहींदा आहियूं ब्लॉगिंग कंदो जी हा सुठी ॻाल्हि आहे इहो कंदो रहो हे कार्ड छा जो पातो अथई हे त कमु कंदा आहियूं मम को आप ते हुन खां हा ई महिनत कजे चांडिया तूं वाकई सही चांडियो तूं महिनती आई सही चांडियो आई महिनत कंदो जाए दोस्तो इन चैनल खे बि ॾिसजो ज़रूरु लाज़मी ॾिसजो असलम भुट्टो जो कमु थी वियो आहे हल भा भुट्टा साहब हलूं ओके भा ठीकु आहे चांडिया अल्लाह हाफ़िज़ हा हे ॾिसो न ऐं बिल में मुंहिंजो त जीमेल वग़ैरह मुंहिंजो लॻल आहे सॼो अलाह आहे जीमेल वीमेल दोस्त लॻल अथव हिनखे लाइक कजो शेयर कजो सब्सक्राइब कजो ओके भा हे असांजी तस्वीर फोटो कढ दे मिशन सक्सेसफुल थियो आहे भुट्टो साहब वॾो ख़ुशि थियो आहे फेस ते तव्हांखे रौनक नज़र ईंदी हूंदी हींअर वरी असीं वापसि वञूं पिया शोरूम ते ऐं ॾिसूं वरी पोइ उते पुॼी तव्हांखे ॾिसां थो त अॻिते छा पियो थिए
मींहुं वसण वारो आहे, मींहुं वसंदो, कॾहिं वसंदो, मींहुं ज़रूरु वसंदो आहे। गुलिस्तान जौहर जूं रौनकूं अथव ज़बरदस्त। इनखे चवंदा आहिनि त परफ्यूम चौक। हीउ परफ्यूम चौक अथव कराची जो गुलिस्तान जौहर परफ्यूम चौक। बोलती बंदि थी वई अथसि दादा महांगाई जे करे। अहमद मेमण जी छा आहे जो बोलती महांगाई जे करे त बंदि थींदी आहे, पर बोलती बंदि थियण जा ॿिया बि घणा ई रीज़न हूंदा आहिनि। अॼु ॾिसो बोलती बंदि थिएसि थी या नथी थिएसि, ख़बर पइजी वेंदी देरि सां। अस्सलाम वालेकुम दोस्तो, दोस्त आयो आहे सो चांहि पचाई आहे। दोस्त आयो आहे बाबर, चांहि पचाई आहे। हाणे चांहि में टी पैक बि विधो आहे असां, पर चांहि जो कलर पियो चेंज थिए ई नथो। बसि हल्को खीर वांगुरु ॼण लॻे थो ॼण खीर पीअंदासीं, चांहि न आहे। हाणे अलाह ॼाणे हिन में छा मसइलो आहे, सम्झ खां ॿाहिरि आहे ॻाल्हि। मिलाए 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 थकिजी विया आहियूं। बाबा तुम्हारी क्या हुआ? बस ये टेस्टी चाय है हमारी। दोस्तों रात जा 4 था थियनि, मां हिते होटल ते आहियां। मां चयो नाश्तो क्या आहे, हमरा वेठो थो ॻाए। चांदो की रात में सब सिंगार करे, सियाणो थी मुझे सामोन ईंदो नकल। चांदो की रात में सब सिंगार करे, सियाणो थी मुझे सामोन ईंदो नकल। मता का फलतियाँ तो के सजदो कया, मता का फलतियाँ तो के सजदो कया, सणो थी मुझे सामोन ईंदो नकल। चांडो की रात में उथी पुट हाणे रात जा टाइम अवर थियो आहे, घर वञ कुता न पटनी। ठीकु आहे पुट? ओके दोस्तों ही गाॾी आहे करोला मॉडल आहे 82 हाणे हीअ गाॾी ठहे थी जीअं 0 मीटर ठहंदी आहे न, ईअं हिकु हिकु पीस हिन जो लही हेठि पोइ थो ठहे। ॾिसो झड़पूं वड़पूं कहिड़ी ज़बरदस्त ठहंदी अथसि। मॉडल 82 आहे, 82 मॉडल आहे। ऐं हे अंदरूं ॾाढी साफ़ गाॾी आहे, माना हिन जा डांबर वांबर छतूं वतूं तरा वरा ॾाढा भला अथसि। हे ॾिसो मां तव्हांखे ॾेखारियां, सफ़ा साफ़ गाॾी आहे, माना हिन जो चेसिस सफ़ा जेन्युइन आहे। ऐं हीअ गाॾी सॼी अंदरां ख़ाली थी, सीटूं वीटूं कढी, डैशबोर्ड वैशबोर्ड कढी थी ठहे। ऐं डेंटर वॾी महिनत हिन ते कई आहे। ॾिसो था पासा वासा ॾिसो, वॾी महिनत कई अथईंसि। ऐं हिन हिकु हिकु पीस लही गाॾी मां कढी ऐं पोइ थो ठहे। मां तव्हांखे ॾेखारियां थो, बीहो। हे ॾिसो दोस्तो, हे अथव उस्ताद अख़्तियार ऐं हे अथव 82 जो दरवाज़ो। उन ई गाॾी जो दरवाज़ो आहे जेको 0 मीटर थी ठहे। हे मालिक वरिती आहे 1.5 लख में, 1.5 लख में ठीको ॾिनो अथई डेंटर ऐं पेंटर खे। 3 लखनि में घटि 8 लखनि जी गाॾी थी हीअ ठहंदी। ईअं सम्झो 8 लखनि जी गाॾी हूंदी, 0 मीटर वांगुरु हूंदी। बाक़ी डेंटर एंड पेंटर 1.5 लख होता है। अख्तियार भाई ये गाड़ी कैसी बनेगी 82? VIP बिल्कुल नई की तरह, बिल्कुल नई की तरह 0 मीटर हो जाएगी ये। और ये मनसेरा ले जाके 8 लाख 9 लाख की बेचेगा। मानसरा अब ये गाड़ी मानसरा वेंदी ऐं 8-9 लख में या उते सेल थींदी आहे मानसरा में, छो जो 0 मीटर वांगुरु थी ठहे। दोस्तो चांडियो अंदर वेठो आहे, ओ हे ॾिसो पर गुमसुम वेठो आहे। ॾिसो था, ॾिसे ई कोन थो, असांखे त ॾिसे ई कोन थो। चांडिया छा त कहिड़ा हलंदी छा कयो थी ताला हणंदे वरी? ताला हणंदे शुरू में ताला हणंदे? जी इमरान भाई दोस्तों ताला खे वेठा ताला हणंदे? ना ताला कोन हणंदा। गुमसुम वेठो भला हसन मना में कंहिंजी याद में ओड़ी यादि कंहिंजी थी चए? ॿुधाए नालो ॿुधाए, कंहिंजी यादि थी चई? अव्हांखे ख़बर हूंदी। मूंखे छा मतिलबु ख़बर हूंदी? ॻोठे यादि थी चई? न दोस्तो हे तव्हां ॾिसो कहिड़ो हाल थी वियो माण्हुनि जो। महांगाई जो इहो हाल आहे। ऐं चांडे खे न ॻोठ थो यादि अचे, न ॿार था यादि अचनि, न माई थी यादि अचेसि। हीउ यादि वरी अलाए छा थो अचेसि, बसि मां त सम्झी वियो हाणे छा थो यादि अचेसि। छोकिरा ॻोठ खे यादि कर, ॿारनि खे यादि कर, ठीकु आहे न? ओके दोस्तो शोरूम में आहियूं ऐं मां ॾिठो थोरो मुंहिंजो हाणे बिरयानी खाई वरितो, थोरो पेट बि निकिरी आयो आहे। चवंदा आहिनि खाते पीते घराणे ऐं खाते पीते घराणे जो मसइलो हूंदो आहे। जॾहिं तव्हां बिरयानी खाई मथां पाणी पीअंदव त खाते पीते घराणे जो थी वेंदो आहे माण्हू। सो पेट बि थोरो निकिरी आयो आहे। ठीकु आहे, वरी कलाक ॾेढ जॾहिं हज़म थी वेंदी त सही थी वेंदो।